दुबई, शारजाह, अबूज़हबी समेत मुतहदा अरब अमारात जी रियासतुनि में तूफ़ानी बरसातुनि सबबि 75 सालनि जो रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॿोॾि जहिड़ी सूरत-हाल पैदा थी वई आहे, जिते अहम रोड तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। दुबई में सूमर खां अङाजी राति ताईं पियल बरसाति 75 सालनि जो रिकॉर्ड तोड़े छॾियो। आलमी ख़बरूं ॾींदड़ इदारे मूजिबि फ्लैगशिप शॉपिंग सेंटर दुबई मॉल ऐं मॉल ऑफ एमिरेट्स खे बरसातुनि सबबि ॿोॾि जहिड़ी सूरत-हाल खे मुंहुं ॾियणो पियो। दुबई जे हिकु मेट्रो स्टेशन ते बि पाणी गोॾनि ताईं जमा थी वियो। बरसाति सबबि मुतहदा अरब अमारात में स्कूल बंदि कया विया आहिनि। अॼु बि वधीक तूफ़ानी बरसाति ऐं ॻड़े पवण जी अॻकथी कई वई आहे। मुसाफ़िरनि जे अच वञ जे हवाले सां दुनिया जे मसरूफ़ तरीन आलमी मर्कज़ दुबई एयरपोर्ट में गुज़िरियल ॾींहुं 25 मिंटनि ताईं ऑपरेशन मुअतल रहियो ऐं 50 खां वधीक उॾामूं मुलतवी कई वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।